रोशन ज़िंदगी फाउंडेशन उहो अदारो है जे बाडर शहर समेत आसपास के ॻोठनि के ग़रीब ऐं पुठिते पयल तबके के ॿारनि के मुफ़्त में तालीम के ज़ेवर से आरास्ता करे ज़िले लाड़काने में पंहिंजो एक अलग मक़ाम ठाहियो आहे। अॼु रोशन ज़िंदगी फाउंडेशन के अॻुवाणनि बानी सर ज़ुबैर अहमद पंवर, सदर मेहताब पंवर, हबीब चन्ना, शोएब बुट, राशिद चांडियो, ज़हीर चन्ना, मेहताब ईसवाणी, मकबूल पंवर, शहबाज खोकर, अनमोल पंवर, मेहराब चन्ना, नजीब चन्ना, जायद मुगेरी, सईद अब्बासी, सरमद पंवर, इनामुल्ला पंवर, जानी तुनियो ऐं ॿियनि माहौल के कतलान का बचाइण लाइ वणकारी मुहिम जो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिंमें पहिरें मरहले में बाडर सेवाड़ी सड़क ते 100 मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण पोखे रहिया आहिनि। वधीक ॾिसूं था सोशल न्यूज़ जे नुमाइंदे वाहिद सिंधीअ जी इहा रिपोर्ट। ही जेको वर्क तव्हां चयो तरफ़ सां इहो सॼी महिनत आहे रोशन ज़िंदगी फाउंडेशन जे जवाननि जी, जंहिं जेको आहे पंहिंजे पसगिदाई जे माहौल खे आलूदा ॾिसी करे ऐं हीअ मुहिम जेको आहे शुरू कई आहे। हक़ीक़त में ॾिठो वञे त असली असांजी शिद्दत जेका हिनमहिल जो वधी रही आहे असांजे माहौल में, उनजो कारण बि वणनि जी कटाई आहे। काफ़ी अरसे खां जेके तमामु थिकली पॉपुलेटेड एरिया जेका हुई हुनजी बेलनि जी, उहा कटाई थी चुकी आहे। हाणे मुख़्तलिफ़ सरगर्मियूं जेके थी रहियूं आहिनि, हिन ख़ासि सरगर्मी में जेको आहे कंहिं बि ध्यानु न ॾिनो आहे। हीअ जस्ता ॾियूं असां रोशन ज़िंदगी फाउंडेशन वारनि खे, जीअं जेको आहे हीअ इन पंहिंजे माहौल खे सार संभालंदी हीअ जेको आहे वणकारी शजरकारी जो कमु करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला उमेद रखूं था त हिननि जी महिनत जारी सारी रखंदे ॿियनि नौजवाननि में बि आहे हिकिड़ो उबार पैदा थींदो त हीअ कमु जेको आहे उहो करे सघनि था। जीअं जेके असांजा ॿेला कटिजी चुका आहिनि उन्हनि जी ज़रूरत जीअं पूरी थी सघे। हिनमहिल जो माहौल में शिद्दत जेका इहो अफ़वाह आहे त बाबा जेको आहे सो तमामु घणी गर्मी आहे, जिस्म ॻरी थो पवे, इन जो कारण बि इहो ई आहे त वणनि जी कटाई जे करे। हिन वणनि जे कटे जे करे असांजे ओज़ोन लेयर ते जेको इफेक्ट पियो आहे उहो तमामु घणो आहे। जेकॾहिं उहो असांजो मज़बूत रहंदो त असां जेको आहे रही सघूं था। हक़ीक़त में जेकॾहिं उहो वीकनेस अची वियो, उन जे लेयर ते सोराख़ पइजी विया, होल्स पइजी विया, त असांजी ज़िंदगी मफ़लूज थी सघे थी। माहौल बि असां जिस्मनी फिज़िकली तौर ते बि जेको आहे असां नाकाम थी सघूं था ऐं मेंटली तौर ते बि, जंहिंजे करे असांजी हीअ जेका मुहिम नौजवाननि रीति आहे बहितर खां बहितर आहे। इंशाअल्लाह ताला हीअ जेको हिननि बुनियादु वधो आहे, हिननि खे ॾिसी करे ॿियनि नौजवाननि में बि इहा जेको आहे सो उत्साह पैदा थींदो, जंहिंजे करे जेको आहे हीअ हिकिड़ो रूट्स आहे। पर मां त ईअं चवंदुसि त जेके घर में माण्हू आहिनि हिननि जवाननि खे ॾिसी करे पंहिंजे घरनि में बि घटि में घटि जेतिरा भाती आहिनि ओतिरा ई जेको आहे ॿूटा रखनि, त जीअं हर हिकु पंहिंजे पंहिंजे वस आहार जेको आहे साहु खणी सघे। जितां ही सभु जेको आहे सो दोस्तनि जूं कावशूं महिनतूं ॾिसी रहिया आहियो, हीअ असां पंहिंजी मदद पाण रोशन ज़िंदगी फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां जेको आहे हीअ चकियूं दोस्तनि जेको आहे महिनत ऐं कावश पंहिंजी करे ऐं पंहिंजे हड़ूं वड़ूं जेको आहे पंहिंजो पैसा गॾु करे ऐं हीअ चकियूं असां वरितियूं आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां कल्ह खां वठी जेको आहे जिदोजहद ऐं खॾा खोटराई ऐं जेको आहे अॼु तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो, दोस्त सभु पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि, चकियूं हणी रहिया आहिनि। इंशाअल्लाह ताला हिननि जी वाध वेज जे लाइ बि असीं पुरज़ोर जेको आहे सो तयारियूं कयूं आहिनि ऐं ईअं कचो कमु न कयो आहे। इंशाअल्लाह ताला असां सॼी जेका असांजी मैनेजमेंट आहे, असांजो जेको टीम वर्क आहे, उन्हनि में 4-4 दोस्त जेको आहे सो पर डे जे हिसाब सां हिननि जी पर गोर हलणु, हिननि जी मालिकी करणु ऐं हिननि जी जेको आहे सो हिफ़ाज़त करण जे लाइ 4 दोस्त हर ॾींहं जे हिसाब सां मुक़ररु कया विया आहिनि। उहे दोस्त पंहिंजी जेको कावशुनि ऐं महिनतुनि सां हर रोज़ु जिदोजहद करण जे लाइ सुबुह सां या शाम सां चकर लॻाईंदा। किथे पाणी जी ज़रूरत हूंदी, किथे कंहिंजी शइ जी ज़रूरत हूंदी, जंहिंजी बि ज़रूरत हूंदी, इंशाअल्लाह ताला असां पंहिंजी जोश ऐं जज़्बे सां महिनत कंदा रहंदासीं। बाक़ी त अल्लाह ताला जे हथ में आहे। ऐं हिननि जेके भर पासे वारा हारी नारी आहिनि उन्हनि सां बि असांजूं कचहरियूं थियूं आहिनि ऐं जेके हिन तरह जा जेको आहे सो थोरा घणा चङा मुड़ुस आहिनि उन्हनि खे बि असां जेको आहे सो आगाही ॾिनी आहे त बाबा तव्हां बि पंहिंजनि मिटनि माइटनि अज़ीज़नि ऐं नंढड़नि ॿारनि खे जेको आहे सो हिननि जी थोरी पारत कजो त हिननि खे पटिनि न, हिननि खे ईज़ाइनि न। ऐं जेके बि माल मता काए था अचनि रेडूं ॿकरियूं, उन्हनि सां बि असांजी काफ़ी कचहरी थी आहे त बाबा हीअ ॿूटा आहिनि, हीअ नंढड़ा जेको आहे सो अॼु नंढड़ा आहिनि, सुभाणे वधी वण थींदा। इंशाअल्लाह ताला अव्हांखे ई जेको आहे सो शाम ॾींदा ऐं तव्हांखे ई जेको आहे सो हीअ शरफ़ बख़्शींदा। छो जो हिकिड़ी कहावत आहे त हिकिड़ो ॿूटो जेकॾहिं वॾो थियो त उहो चइनि जाननि जो जेको आहे सो ज़ामिन आहे। सो हीअ तमामु ख़तरनाक रोड आहे। हर रोज़ जी बेसिक ते हर रोज़ जेको आहे सो कॾहिं को टायर पंचर थो थिए, कॾहिं कहिड़ी ॿी जेको आहे मजबूरी थी पए। आवाम जेको आहे सो कॾहिं ॿारनि सां आहे, कॾहिं लेडीज़ सां आहे, उहे उसुनि में बीठा आहिनि पिया।
त यकीनन जेकॾहिं हीअ वधी वण थींदा त उन्हनि खे जेको आहे सो फ़ाइदो रसाईंदा ऐं हितां जे जेके भर पासे वारा ॿनी वारा आहिनि उहे जॾहिं बि हाणे रोंबा हलनि था पिया त जॾहिं मानी पंहिंजी खाइण बचा उन्हनि जा मानी खणी था अचनि त उहे खाइनि था त विच रोड ते था खाइनि यानी हिकिड़ो तती ऐं जेको आहे सो ॾुखियाई उन्हनि खे दरपेश अचनि थियूं त इन जे लाइ असीं वरी बि हिकिड़ो तव्हां मीडिया वारनि जे तवसुस सां बाडरे जे जेको आहे सो चेयरमैन खे इहा अपील कंदासीं त जेकॾहिं असांखे इहा पाणी वारी गाॾी ॾियनि मज़ूरी असां कंदासीं जेकॾहिं उहे पाणी ॾींदा त असां हिन ॿूटनि खे जेको आहे सो पाणी बि डेली रूटीन में ॾेई सघंदा। अस्सलाम वालेकुम। असांजी पंहिंजी मदद पाण त दोस्तनि पंहिंजो फंड करे हिन में कंहिं बि सियासी मुदाख़लत न आहे। असां पाण इहे ॿूटा पोखिया आहिनि, नवे ॿूटा आहिनि जेके असां पहिरीं सीज़न में पोखिया आहिनि, जंहिंमें पिपल जो वण आहे, निम आहे, बबोर आहे, बेर आहे ऐं ॿियो बि कुझु मुख़्तलिफ़ वण आहिनि जेके असां पोखिया आहिनि। असां इहे ॿूटा इनशाला हिननि जी मालिकी बि कंदासीं, रब्बुल आलमीन जो त ॿूटा वॾा बि थी वेंदा ऐं गॾोगॾु असांजा ॿिया जेके आहिनि चौंक वग़ैरह जीअं गुंद थी वई, टेरा रस्तो थी वियो या नसीराबाद रोड थी वियो, इन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश था कयूं बोथरे रोड वारनि खे त इहे बि रोड ते वण पोखिनि जीअं अचु वञ में माण्हुनि खे मुश्किलातूं पेश न अचनि। गॾोगॾु असां साईं जन जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे कवरेज ॾिनी आयासीं। जीअं त अॼु रोशन ज़िंदगी फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां पंहिंजी मदद पाण तहत ही शुजूरकारी मुहिम शुरू कई वई आहे जंहिंमें 90 खां वधीक वण लॻाया विया आहिनि। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त गुज़िरियल 20 सालनि खां वठी तमामु घणा वण कटिया विया आहिनि, पर उन जे बदिले में जेके असां वण पोखिया आहिनि उहे तमामु घटि पोखिया आहिनि। ऐं तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त ॿाहिरिनि मुल्कनि में टेम्परेचर घटि हूंदो आहे या तव्हां कश्मीर बि ईंदव उते टेम्परेचर घटि आहे। उन जो कारण इहो आहे त उते तव्हां ॾिसो था सावण इहो सावक केॾी आहे। हिते असां वटि मतिलबु कि जेकी पाकिस्तान जी एराज़ी आहे त उनजी 10% एराज़ी बि असांजे झंगलात न आहिनि। झंगलात तमामु ख़तमु करे छॾिया आहिनि हुकूमत ऐं असां मतिलबु कि का बि उन उपाउ न आहिनि वरिता वण पोखण लाइ। असां इहो अॼु इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त सिर्फ़ु वण पोखियो न, उन्हनि जी सार संभाल बि लहो डेली बेसिस ते त जीअं उहे वॾा थींदा तॾहिं फ़ाइदो आहे। वण पोखणु सवलो आहे, उनजी सार संभाल लहणु उनखे वॾो करणु तमामु ॾुखियो आहे। ऐं ख़ासि करे माहौलियाती जेका गदिलाइण आहे, अॼुकल्ह तमामु घणियूं इंडस्ट्री वधी वियूं आहिनि, ट्रांसपोर्ट वधी वई आहे, कार्बन डाइऑक्साइड तमामु घणो ख़ार्ज थिए थो असांजे मुआशिरे में। वण छा कंदा आहिनि, उहो कार्बन डाइऑक्साइड जेको हूंदो आहे उनखे एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन ॾींदा आहिनि। इन सां छा थींदो आहे त असांजे मुआशिरे में जेके गैसिस जो बैलेंस आहे उहो बरक़रार रहंदो आहे, पर वण तमामु घटि आहिनि। उन जे करे छा थी वियो आहे, जेको बैलेंस आहे उहो टुटी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं, गदिलान तमामु घणी वधी वई आहे। इन करे तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो रोशन ज़िंदगी फाउंडेशन जेका आहे हिकिड़ी बाडरे जे हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको वण हिन वक़्तु पोखियो रहियो आहे। असल में शायदि तव्हां ॾिसो था पिया अॼुकल्ह जेको आहे काठ जेको आहे फर्नीचर में तमामु घणो इस्तेमालु थिए थो पियो, जंहिंजे करे माना वणनि खे कटियो थो वञे। त माना हिकिड़ी नंढी ज़रूरत जे करे हेॾो सारो वण कटियो थो वञे, जंहिंजे करे माना माहौल में हिन वक़्तु असांजे माहौल में वण तमामु ख़तमु थी चुका आहिनि, बल्कि जेके आहिनि त सफ़ा थोरा आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन सां जेको आहे असांजे माहौल में केॾी घबराहट पैदा पई थिए। सो इहो असांजो ज़िम्मो आहे त हाणे असां पंहिंजी ईंदड़ जनरेशन खे असां कहिड़ी दुनिया था ॾियूं। छा असां हुनखे जेको आहे हिकिड़ी साफ़ु सुथरी दुनिया ते ॾियूं या असां हुनखे हिकिड़ी माना पॉल्यूशन सां भरियल हिकिड़ी जेको आहे गदिले वारी दुनिया था ॾियूं। त इहो माना असांजो सभिनी जो फ़र्ज़ु आहे, हर हिकु फ़र्द जो जेको आहे इहो फ़र्ज़ु आहे त उहो माना माहौल जे लाइ कुझु करे। ऐं हीअ जेको आहे वणकारी करणु जेको आहे माहौलियात जे हिसाब सां असांजो हिकिड़ो अहम फ़र्ज़ु आहे जेको अॼु असां नौजवान पंहिंजो निभाए रहिया आहियूं। असां हुकूमत खे अपील था कयूं त ईअं वणनि जी जेको आहे माना वणकारी कई वञे ऐं उन्हनि जी माना मेंटेनेंस जो भरपूर ख़्यालु रखियो वञे, छाकाणि त वण पोखणु को वॾो मसइलो न आहे, उन्हनि जी मेन मसइलो उन्हनि जी मेंटेनेंस आहे। सो मुंहिंजा व्यूज़ इहे हुए त माना हिकिड़ी नंढड़ी ज़रूरत जे करे कंहिं एॾे वॾे वण खे कटे छॾणु माना इहो सही न आहे। इन जी जाइ ते तव्हां ॿियूं खोड़ सारियूं शयूं अप्लाई करे सघो। फाउंडेशन पारां पंहिंजी मदद पाण तहत 100 वण लॻाए इफ़्तिताह करे छॾियो। रोशन ज़िंदगी बाडरे जो सदर महताब उन्हनि में निम, टाली, वण, इहो बेद, इहो ॼमूं। वाहिद सिंधी सोशल न्यूज़ बाडरे।